मटियारी खां रिपोर्ट करे रहियो आहे तामीर लाखो। सिंध हुकूमत ख़िलाफ़ गस्टा ऐं SEA जे सर ते ज़िले मटियारी में स्कूलनि जी तालाबंदी। सिंध एजुकेशन अलायंस SEA जे सर ते सॼी सिंध में एहतजाजी तौर ते स्कूलनि जी तालाबंदी कई वई, जंहिंमें गवर्नमेंट सेकेंडरी टीचर्स एसोसिएशन गस्टा ज़िलो मटियारी बि भरपूर हिसो वरितो। तालाबंदी जी अॻवानी गस्टा मटियारी जे जनरल सेक्रेटरी करीम डिनो काका, हैदराबाद डिवीज़न जे फिनांस सेक्रेटरी रहमान कश्मीरी, मूसा मेमण ऐं मरकज़ी इंफॉर्मेशन सेक्रेटरी गवाज़ रज़ा मेमण मोहम्मद मेमण नसीर अहमद सनाई कई। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे अॻवाननि सिंध हुकूमत जी पॉलिसियुनि ते सख़्त तनक़ीद कई। संदनि चवणु हो त मुल्क में ॿिटो क़ानून क़ाबिले क़बूल नाहे। ॿियनि सूबनि जे मुलाज़िमनि खे जेके रिआयतूं ॾिनियूं वयूं आहिनि, जीअं त DRA, ग्रुप इंश्योरेंस, बी फंड, पघारुनि में मुनासिब वाध, पुराणी पेंशन बहाली ऐं ज़ालमाणी नई पेंशन पॉलिसी जो ख़ात्मो, इहे सभु सहूलियतूं सिंध जे मुलाज़िमनि खे बि मिलणु घुरिजनि। अॻवाननि ख़बरदार कयो त जेकॾहिं इन्हनि मुतालबनि ते तुर्त संजीदगीअ सां गौर न कयो वियो त एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो ऐं सॼे सूबे जी सतह ते वधीक सख़्त क़दम खंया वेंदा।